नाज़रीन, राइस केनाल में निकिरंदड़ वाहन ऐं शाखन में पानी की खोट खिलाफ़ बाड्रे में आबादगारनि बोथरी चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कियो आहे। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है मक़बूल कांधड़ो जी मक़बूल। पनियर शाख सीअड़ शाख ऐं धामरावा जे आबादगारनि हिते पानी जी खोट खिलाफ़ मुज़ाहिरो कयो आहे। हिननि जो चवणु आहे त असां बेज़ारो पोखियो आहे ऐं उन बेज़ारे जो पानी बि नथो मिले। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। बाड्रे शाख खां रेस केनाल खे 7 दरवाज़ा आहिनि, जंहिंमें 5 दरवाज़ा हेठि किरियल आहिनि, 2 दरवाज़ा पाणी कढी नथा सघनि। पनियर शाख सीअड़ शाख धामरावा ते तमामु पाणीअ जी खोट आहे। ऑफिसरनि जी नाअलीअ सबबि पंहिंजी रिश्वत ख़ातिर पेट भरण लाइ हेठि पाणी नथा ॾियनि। चवंदा हाणे कमु पियो थो हले, पाणी बंदि कई पिया आहिनि, 2 दरवाज़ा खुलियल आहिनि, 5 दरवाज़ा बंदि कई पिया आहिनि। हाणे 2 दरवाज़नि ते असांजे ॿिजनि ते पाणी चढ़े ई कान थो, ॿिज असांजा सड़नि था पिया। हाणे असां हारी माण्हू ग़रीब माण्हू वञूं काॾे, असांजे ॿिज सड़नि था। असां ॿीहर महिरबानी करे पाणी खोलियो, असांजे ॿिज सड़नि था, असां ॿीहर ॿिज काॾों पोखींदासीं। हुकूमत सिंध इरीगेशन जे एक्सी एन एसी साहब खां पुरज़र अपील था कयूं त मुंदरवा ते जेके 7 दरवाज़ा आहिनि उन में ग़ैरक़ानूनी तरीक़े सां 5 दरवाज़ा बंदि कया विया आहिनि, जंहिंजे करे रेस केनाल खे पाणी जेको आहे सो कोन थो पियो अचे। आबादगारनि उते ॿिज पोखिया आहिनि, ज़मीनदार वधि खां वधि परेशान आहिनि। बराए महिरबानी इन ते अमल कयो वञे, उहे दरवाज़ा फ़ौरन जेको आहे सो खोलियो वञे। धामरा ऐं पनियर शाख जेकी आहे ग़रीबनि जो इलाइक़ो आहे। ग़रीबनि जे इलाइक़े सां इहो ज़ुल्म कयो थो वञे त वॾेरा जेके बि हज़ारनि जरबनि जे एकड़ ज़मीन आहे उहे पंहिंजा वाह खोले मनमनथियूं करे पंहिंजियूं ज़मीनियूं भराए हेठि पाणी छॾनि था। सो महिरबानी करे इहे तव्हां जेके पंहिंजा बहाना था कयो उहे बहाना बंदि करे ग़रीबनि खे पाणी ॾिनो वञे। जी तव्हां मुज़ाहिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त पाणी जेको आहे इरीगेशन जी नाअली बंदि आहे। पाणी राइस केनाल में मौजूदु आहे, पर पाणी के मथे मोहंदड़ ते दरवाज़ा ख़राबु हुअण सबबि बंदि कयो वियो आहे। जेके दरवाज़ा अञा मरमत न थी सघिया आहिनि ऐं जॾहिं त उन्हनि दरवाज़नि जा जेके रसा आहिनि उहे अञा ताईं मुहैया न कया आहिनि, त जीअं रसा खॼनि त जीअं हेठि जेको आहे पनियर शाख धामरावा ऐं सीअड़ शाख जे आबाद करे पाणी लॻे। पर हिन महिल ताईं उन्हनि जेके बेज़ारा पुॻिया आहिनि उहे बेज़ारा सड़नि था ऐं उनखे पाणी नथो लॻे।